नाज़रीन, लाड़काणे में हटायल एसएसपी मसूद बंगश की बदली बाद लाड़काणे वासियुनि खे बदतरीन एसएसपी करार ॾेई छॾियो आहे। पेश आहे लाड़काणे में अकरम शेख की रिपोर्ट। लाड़काणो में हटायल एसएसपी मसूद बंगश गुज़रियल 3 सालन में बदतरीन कारकर्दगी ते माण्हुनि में कावड़ की लहर सिंध हुकूमत तोड़े आईजी सिंध का इंक्वायरी कराइण लाइ 3 सालन जो हिसाब वठण जो मुतालबो मसूद बंगश एएसपी तोड़े एसपी हेडक्वार्टर का बाद एसएसपी मुक़रर थियो, जंहिं दौरान हिन पंहिंजे कमाऊ पुटनि राशिद पठान, मुज़फ़र खालदी, वकार भुट्टो जी टीम जोड़े वरिती, जिन में सीनियर नज़रअंदाज करे जूनियर नवाज़ा विया, जंहिं करे ज़िले में मुसलसिल बदअमनी जी बाहि भड़कल रही। इन हवाले से लाड़काणे वासिन मेरान टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त एसएसपी मसूद बंगश लाड़काणे शहर में 3 खां 4 साल हिते मुसलसिल रहियो, पर असांखे अमन को नज़र न आयो। न त जिते भी कोई भी एसएसपी ऑनेस्ट ऐं सीएसएस ऑफिसर जिते पहुचंदो आहे त उते अमन थींदो आहे, उते अमन शहरनि खे अमन मिलंदो आहे। पर हिते ग़रीब आवाम सां भी तमामु घणी ज़्यादती भी थिए, छो इन जे करे ज़्यादती भी थिए त एसएसपी जो पीएसओ ऐं लीडर जो हलाईंदा पावर एसएसपी जा, त काॾा आवाम खे सहूलियत मिलंदी, काॾा आवाम सां इंसाफ़ थींदो। जॾहिं हिनखे एसएसपी जी पोस्टिंग मिली त हिन ॼण इन ई ॻाल्हि ते राज़ी रहियो त बसि मूंखां माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि। पोइ हिन जो जेको कमकार आहे उहो तक़रीबन या त एसपी हेडक्वार्टर जे हवाले हूंदो, इंक्वायरियूं उन जे हवाले हूंदियूं, या हिन जो को पीएसओ साहब आहे, को सखर जो कोई महर हुयो उहो हलाईंदो हुयो, ऐं हिनखे सिर्फ़ु ॿुधाईंदासीं सभु कुझु ठीकु आहे। ऐं हे इन ख़्याम ख़्याली में रहियो त शायदि मुंहिंजी टीम ॾाढी कम थी करे। पर मां इहो चवंदुसि त जेको सीएसएस ऑफिसर खे अवाम सां निभाउ करणु खपे, वो एसएसपी मसूद बंगश न कयो। एसएसपी जी कारकर्दगी तमाम ख़राब रही। लाड़काणे में एसएसपी हुक्म ॾींदो हुयो, हो जेके एसपी 2 हुयसि राशिद पठान, उहो ऐं असांजो वकार भुट्टो ऐं जेको मुज़फ़र खालदी, इहे ईअं सम्झ एसपी जा बास हुया। इलाइक़नि जा एसएसपी हुया, इहे 3 माण्हू पैसा वठंदा पुलिस वारनि खां, रुश्वत वठंदा हुआ, माण्हू खे ब्लैकमेल कंदा हुया, मंथरियूं वठंदा हुआ, एसएचओ रखाईंदा भी इहे हुया, लाहींदा भी इहो हुया। सॼो जेको कमु हूंदो लाड़काणे जो हेठों इहे हलाईंदा हुआ। असांजो एसएसपी लाड़काणे जे अंदरि मुकमल तौर ते सियासी मुदालख़तूं कयूं, सियासी हवाले सां हुनखे वॾी आशीर्वाद हुई। बिल्कुलु हिते लाड़काणे जी तव्हांजे साम्हूं हुई, जेके भी शइ थिए पई उहा सरेआम थिए पई, ऐं अच्छे कारे जा मालिक हुया, उन्हनि जा जेके हेठां जेके शारदा हुया, जेके मुकमल तौर ते सिस्टम खे सॼी शइ खे हलाइण में वॾो किरदारु उन्हनि जो हुयो, जेके पाण न हल हुया। अमन नाले त का शइ कोन्हे, भले केॾे बि नाले वारो एसपी हुयो, पर हिते रोज़ आया हर महलनि मां, हर शहर मां मोटरसाइकिल चोरियूं, फुरियूं, धाड़ा इहे रोज़ हुया। अलाए केतिरा अहिड़ा हिन दौर में किसा थिया, बाबा माण्हू मारिया विया रोडनि ते। बसि नालनि में इहे वॾा वॾा जेके एसपी रहिया आहिनि सिर्फ़ु नाले जा आहिनि। लाड़काणे जे अंदरि हर माण्हू सां आज़ार आहे, बेगुनाह माण्हू जे मथां एफआईआरियूं आहिनि, बेगुनाह माण्हू मारिया था वञनि। एसपी वटि 100 चकर हिन वटि माण्हू दाईंदा आहिनि, बि का अहिड़ी शइ कोन थींदी आहे। इन जी कारकर्दगी मां असां मुतमिन न हुयासीं। मसूद बंगश जे कारकर्दगी ते अवाम जे उथियलनि सवालनि जो जवाब आईजी सिंध ॾींदे को एक्शन खणंदो या नज़रअंदाज करे छॾींदो, उहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।